जिरासिन हेडलाइंस ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध सकावत खाते वारे सूबाई वज़ीर 200 मुलाज़मनि खे बरतरफ़ करण वारियुनि ख़बरुनि जो नोटिस वरितो आहे। सैयद ज़ुल्फ़कार शाह मुलाज़मनि जी नेकाली रोके छॾी। सेक्रेटरी सकाफ़त खे जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे। बरतरफ़ियुनि जो नोटिस रोकियो वञे। सेक्रेटरी वज़ाहती रिपोर्ट पेश करे। इहो चवणु आहे सूबाई वज़ीर जो। नोटिस सां जेके मुलाज़िम मुतासिर थींदा उन्हनि जा तफ़सील पेश कया वञनि। ज़ुल्फ़कार शाह सेक्रेटरी सकाफ़त के हिदायत कई है। कंहिं बि मुलाज़िम खे बिना जवाज़ नौकरी में बरतरफ़ न कयो वेंदो। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह जो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध जे सकाफ़त खाते जे वज़ीर 200 मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण वारियुनि ख़बरुनि जो नोटिस वरितो आहे। ज़ुल्फ़कार अली शाह मुलाज़िमनि जी नेकाली रोके छॾी। सेक्रेटरी सकाफ़त खे जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे। बरतरफ़ियुनि जो नोटिस रोकियो वञे। सेक्रेटरी वज़ाहती रिपोर्ट पेश करे। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त नोटिस सां जेके मुलाज़िम मुतासिर थींदा उन्हनि जा तफ़सील पेश कया वञनि। कंहिं बि मुलाज़िम खे बिना जवाज़ नौकरीअ मां बरतरफ़ न कयो वेंदो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध जे सकाफ़त खाते वारे वज़ीर 200 मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण वारियुनि ख़बरुनि जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती आहे। नोटिस सां जेके मुलाज़िम मुतासिर थींदा उन्हनि जा तफ़सील पेश कया वञनि। ज़ुल्फ़कार अली शाह जो चवणु आहे त कंहिं बि मुलाज़िम खे बिना जवाज़ नौकरीअ मां न कढियो वेंदो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सकाफ़त खाते जे सूबाई वज़ीर खाते में 200 मुलाज़िमनि जे बरतरफ़ी वारियुनि ख़बरुनि जो नोटिस वरितो आहे। सेक्रेटरी सकाफ़त खां रिपोर्ट तलब कई वई आहे। बरतरफ़ियुनि जो नोटिस रोकियो वञे। सेक्रेटरी खे अहिड़ी हिदायत पिणु कई वई आहे।